मूसा जी या वजह जो हाणे तहां में हथ विधा थे मुझो ख़ैर आहे दादा जगने ता मूसा में डावण न विधा न तो सुभाणे ताजी गिची में अची हथ विझंदव मुंडी मरोड़ छड़ींदो सांस जेकर हुन या ग़लती कई त वो चाहू जिंदा रही सघंदो दादा मां ताजे खिलाफ मूसा जे अखियुनि में नफ़रत ॾिसी आवां जेकॾहिं तव्हां मूसा खे मोकिलियो ॾिनो न त तव्हांजे मथां हथियार सिधा कनि देरी न कंदो मूसा जी नफ़रत जो कारण आहे हुनजी भेण जेकॾहिं उहा अञा बि वापसि न थी न त हुनजो क्रोध अञा वधी वेंदो बाबा साईं थी सघे थो त मूसा जी भेण उनीट हुजे न डोलू जेकॾहिं हू पंहिंजी भेण खे वठी वञे हा न त ॿीहर पोइ सुल्तान जे साम्हूं अची पंहिंजी मुसीबत खे दावत न ॾे हा बाबा साईं उन रात मूसा खे हिते ॾिठो हुयो ॿियो केरु थो थी सघे जेको इहो कमु कंदो उहो कहिड़ो बि हुयो पर मूसा जे हर कम खां वाक़ुफ़ हुयो मूसा हिते अचणो हुयो या हुनखे ख़बर हुई मूसा जे अचण खां पहिरियां ई हू मूसा जी भेण खे हितां कढी वियो ऐं बहराम खे मारे मूसा जे लाइ क़बर खोटे वियो इन जो मक़सदु त हुन जूं नज़रूं मूसा जे मथां हुयूं जीअं मूसा हवेलीअ में दाख़िल थियो त हुननि बहराम जे मथां फायर कया ऐं असांखे सुजाग कयो सिर्फ़ु मूसा खे फासाइण जे लाइ हा सुल्तान ईअं ई थियो आहे दादा छा इहो कमु बावल ऐं शमीर वारनि जो आहे न सुल्तान अहिड़ियूं चालूं त इहो सजावल ई खेॾी सघे थो असांजो वॾे में वॾो दुश्मन सजावल आहे दादा जेकर इहो सॼो कमु सजावल जो आहे त पोइ असां पंहिंजा माण्हू बावल जी जासूसी लाइ छो मोकिलिया पंहिंजे शक खे ख़तम करण जे लाइ बहावल वारनि जी जासूसी ज़रूरी आहे बाबा साईं ॾिसो बावल खे न्यापो ॾेई आया आहियूं पोइ बि अञा ताईं न आहे पहुतो जानू बावल अची वेंदो अचण ॾे बहावल खे मां बि ॾिसां त हिन जो मथो छाते ख़राब थियो आहे आख़िर कहिड़ी ग़लतफ़हमी में फाथा आहिनि दादा हिननि जी छोरी वारो मसइलो आहे जेकर असां पंहिंजे मसइले में न फासूं हा न बहावल जा चोर त मां ज़ाहिर करे वञा पर ख़ैर इहा अॻु या पोइ हिन बहावल जा चोर मां ज़ाहिर करे हुनजे आड़ो आणे बीहारींदुसि उहे मुंहिंजे नज़र जी गिचे में हथ सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।